ही बे आ मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल। ही बे आ मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल। ख़ुल्क़ तो क़ुरान आ ॿियो छा चवां ख़ूबी ख़िसाल। ही बे आ मुंहिंजा मिठा न पढ़े अरबी अलिफ बाता कहीं उस्ताद वटे। न पढ़े अरबी अलिफ महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कंहिं उस्ताद जे आॾो गोॾा भञी अचे पढ़े त उन जो एहतराम त करिणो पवंदो नी। तंहिंजे करे अल्लाह ताला महबूबनि करीमनि खे पाण डायरेक्ट पंहिंजो शागिर्द पाण महबूबनि करीमनि जो अल्लाह उस्ताद, ॿिए जी विच में ज़रूरत ई न आहे जो कहिड़ो उस्ताद बणिजे। इहो महबूबनि करीमनि जो शान। चए न पढ़े अरबी अलिफ बाता कहीं उस्ताद वटे। न पढ़े अरबी अलिफ बाता कहीं उस्ताद वटे। हल करे इंजील पियो तौरेत जा तरहे सुवाल। ही बे आ मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल। ख़ुल्क़ तो क़ुरान आ ॿियो छा चवां ख़ूबी ख़िसाल। ही बे आ मुंहिंजा मिठा पीउ नमा मासूम तूं मशहूर मके जो यतीम। पीउ नमा मासूम तूं मशहूर मके जो यतीम। पियो करे परवेज़ किसरा जी सजी शाही ज़वाल। ही बे आ मुंहिंजा मिठा अञा अम्मा आमना साईं जे पेट में आया त अबो वियो दुनिया मां। जॾहिं ॼाया नंढड़ा 6 सालनि जा थिया त अम्मा दुनिया मां वई। बेसहारो है न, बेसहारो यतीम बच्चो। वरी शान ऐं मक़ाम ॾिसो त कैसरो किसरा जा अमीर मुस्तफ़ा जे क़दमनि जे हेठां चईंदा पीउ नमा मासूम तूं मशहूर मके जो यतीम। पियो करे परवेज़ किसरा जी सजी शाही ज़वाल। ही बे आ मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल। ख़ुल्क़ तो क़ुरान आ ॿियो छा चवां ख़ूबी ख़िसाल। ही बे आ मुंहिंजा मिठा हज़र मौता खां आयो ख़िदमत में वाइल बिन हुजुर। हज़र मौता खां आयो ख़िदमत में वाइल बिन हुजुर। रूम खां हज़रत सुहैब ऐं हबश खां हज़रत बिलाल। ही बे आ मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल। ख़ुल्क़ तो क़ुरान आ ॿियो छा चवां ख़ूबी ख़िसाल। ही बे आ मुंहिंजा मिठा ॾींहं जो लश्कर कशी खाऊं कुफर ते बार बार। राति जो मेराज रफ़ रफ़ ते ख़ुदा सां क़ील काल। ही बे आ मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल। ही बे आ मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल। ख़ुल्क़ तो क़ुरान आ ॿियो छा चवां ख़ूबी ख़िसाल। ही बे आ मुंहिंजा मिठा छा पछाड़ी जाम जमंदी हुई मुंहिंजा नबी। अम्मा जे पेट में आ तॾहिं बि नबी। अम्मा साईं फरमाए थी मुस्तफ़ा मुंहिंजे पेट में आया मां ज़मीन पथरीलीअ ते हलां पई। पथरियूं मुंहिंजे पेरनि जे आॾो नरम थी पई वञनि। मां खूह ते पाणी जे लाइ वञा पई। खूह छोलियूं ॾेई पाणी जो किनारनि ते पियो अचे मां भरे पई वठां। ॿकरियूं अॻु में हलंदियूं हुयूं। हाणे मां जॾहिं इमामुल अंबिया मुंहिंजे पेट में आया ॿकरियुनि अॻु में हलणु बसि कयो। हलां त हलनि पोयों अचनि अॻु में हलण जे लाइ न। हे साईं जन अम्मा जे पेट में तॾहिं न बि। पर साईं जन फरमाए त कुंत नबीयम आदम बैनल माए वतीन। मूंखे अल्लाह ताला नुबुवत वारो ताज ॾेई छॾियो। आदम अलैहिस्सलाम जो वजूद अञा मिट्टी ऐं पाणी में ॻोहिजे पियो। अल्लाह मूंखे अॻु में नबी बणाए छॾियो। चई छा पछाड़ी जाम जमंदी हुई मुंहिंजा नबी। नाम तो मोहम्मद अमी हो अरब में 40 साल। ही बे आ मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल। ख़ुल्क़ तो क़ुरान आ ॿियो छा चवां ख़ूबी ख़िसाल। ही बे आ मुंहिंजा मिठा छा कयां साराह तो ऐं गुंबदे ख़ज़रा धणी। मां कहिड़ी साराह कंदुमि मुंहिंजा सोना
सारा तुझी करे त अल्लाह करे, सारा तुझी करे त क़ुरान करे। बंदे के कड़ी ताकत आ। छो फरमाई त वरफ़अना लक ज़िक्रक, महबूब मां तुझे ज़िक्र के तुझे तारीफ़ के बुलंद करे छड़ियो। ठाहिण वारा, ॻाइण वारा, सोचण वारा, घुमण खाइण वारा सब ख़त्म थींदा वेंदा, तुझे शान तारीफ़ खुटंदी कोन। छो खुटे? जो अल्लाह से जो फरमायो त वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। जाते रब जी रुबूबियत उते तुझी रहमत आ, महबूब ते तुझी नुबूवत आ, उहा खुटणी कोन्हे। जे रब जी रहमत खुटणी न आहे त महबूबन करीमन जी बि नुबूवत खुटणी न आहे क़यामत आख़िरत। साईं जन फरमायो त मां अल्लाह जे इल्म में अना मकतूबुन इंदल्लाह ख़ातमुन नबिय्यीन, मां अल्लाह जे इल्म में अल्लाह मूंखे ख़ातमुन नबिय्यीन जो लक़ब ॾेई छॾियो। चई त छा कयां साराहतो ऐं गुंबदे खज़रा धणी, छा कयां साराहतो ऐं गुंबदे खज़रा धणी, तो मदह मौला कई मसरूर खे कहिड़ी मजाल, तो मदह मौला कई मसरूर खे कहिड़ी मजाल, ही बि आ मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबूवत जो कमाल, ख़ुल्क़ तो क़ुरान आबियो छा चवां खूबी ख़िसाल, ही बि आ मुंहिंजा मिठा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। या इलाहुल आलमीन असां सभिनी जी हाज़िरी खे क़बूल फरमा। या अल्लाह हिन इदारे मस्जिद खे ता क़यामत क़ाइम ऐं दाइम रहा। अल्लाह हिन खे इलाइक़े वासियुनि जे लाइ फैज़ जो सबब बणा। या अल्लाह जिन दोस्तनि हिन जलसे में तावन कयो, मस्जिद मदरसे में तावन कयो, अल्लाह उन्हनि जे माल इज़्ज़त औलाद में बरकत फरमा। या अल्लाह अॻिते बि पंहिंजे ॿानड़नि खे तौफ़ीक़ अता फरमा त हिन ख़ैर जे हिसे में, ख़ैर जे कम में हिसो गॾाइनि। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतम व फ़िल आख़िरति हसनतम व क़िना अज़ाबन नार व अदख़िलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।